बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, ही अॼोको प्रोग्राम हिकिड़ो अलॻि थलॻि क़िस्म जो प्रोग्राम आहे। हिन प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं पाण घोड़नि जी गोए जो। घोड़नि जी गोए हिकिड़ो क़दीमी शौक़ु आहे। उन में असल में त ही शाही शौक़ु आहे, पर हाणे हिन वक़्तु बि उहो शाही शौक़ु ई काउंट थिए थो। छो जो घोड़ा पालणु ऐं घोड़ा रखणु, घोड़ा भॼाइणु इहो को सहजो ऐं सस्तो शौक़ु कोन्हे। ऐं इन शौक़ जे लाइ तमामु घणो ख़ुशहाल हुजणु ज़रूरी आहे। सो अहिड़ी सूरत हाल जेकोबाद में बि थी, ऐं जेकोबाद में बि इहो क़दीमी शौक़ु खे उजागर करण जे लाइ, छो जो माज़ी में त घोड़नि जी सवारी हिकिड़ी ज़बरदस्त सवारी काउंट थींदी हुई, ऐं हिन महिल उहे घोड़नि जूं गोए वारी जीअं ॻाल्हि कईसीं पाण, त उहा गोए जा शौक़ सिंध में या त शाहनवाज़ मरहूम जुणेजो साहिबु वारे इलाइक़े ॾे उते उहा घोड़नि जी डोड़ थींदी हुई। ऐं हिते पहिरियों भेरो जेकबाबाद ज़िले अंदरि सरदार मंज़ूर अली ख़ान पंहवर मरहूम, ऐं उन जी यादि में हे पहिरीं सरदार मंज़ूर ख़ान पंहवर जे नाले सां मनसूब करे हिकिड़ी घोड़ा डोड़ जी मुक़ाबिलो करायो वियो। उनजो जेकबाबाद सां भरिसां ई ॻोठु आहे, सरदार आदम ख़ान पंहवर जो ॻोठु सॾिजे थो। उते सुलेमान ख़ान पंहवर जी मेज़बानी हेठि घोड़ा डोड़ जो मुक़ाबिलो थियो, ऐं उन में सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जे टिनी सूबनि बल्कि KP खां बि उनजो चवणो त कुझु माण्हू आया आहिनि, ऐं 100 खां वधीक घोड़ा सुवार घोड़ा काहे अची हिते पुॻा। ऐं उते घोड़नि जी डोड़ जो हिकिड़ो शानदार मुक़ाबिलो करायो वियो, ऐं उन शानदार मुक़ाबले में जिन खटियो उन्हनि खे शील्डूं बि ॾिनियूं वियूं ऐं उन्हनि खे ट्रॉफ़ीज़ बि ॾिनियूं वियूं। ऐं उते कुझु घोड़नि जे संजनि जो सामान जेको आहे उहो विकिरो करण ऐं घोड़ा बि विकिरो करण जे लाइ घणा माण्हू पहुता। इलाइक़े जी तमामु घणी तादाद में माण्हुनि शिरकत कई उते, ऐं उहो दिलचस्प मुक़ाबिलो रहियो। तक़रीबन कोई 100 घोड़नि जी शिरकत रही उन मुक़ाबले में। इनखे जेकॾहिं चऊं त 50 जोड़ा घोड़नि जा उहे डोड़ाया विया। इन हवाले सां सॼी सूरत हाल खे वाज़िह वञी कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ज़ैन सरकी। अचो त उतां जी ही दिलचस्प सूरत हाल ॾिसूं। जी साहब, हिन ॿूसट वारो माहौल में जेकॾहिं माण्हुनि खे का एंटरटेनमेंट ॾिजे त का घटि ॻाल्हि कोन्हे। इन ई सिलसिले खे जारी रखंदे जेकबाबाद में मीर मंज़ूर ख़ान जे नाले सां पहिरीं जेको आहे घोड़ा ड्रेड मेलो करायो आहे। मेले कराइण में जेको आहे मंज़ूर ख़ान जे फर्ज़ंदनि जेको आहे चंगेज़ ख़ान पांवर, ज़ेब ख़ान पांवर, सलमान ख़ान पांवर, तैमूर ख़ान पांवर ऐं जेको आहे फ़हद ख़ान पांवर जेको आहे हीअ इंतज़ाम कया आहिनि। हिते जेकबाबाद जे मेयर शाह ग्राउंड ते जेको आहे हीअ घोड़ा डोड़ जो मेलो कयो आहे, जिते न सिर्फ़ु जेकबाबाद जा, सिंध जा, बलूचिस्तान जा, पंजाब जा, उनजो चवणो आहे त KPK जा बि घोड़े शौक़ीन आया आहिनि जेके हिते घोड़ा डोड़ाईंदा। उन सां गॾोगॾु हिते न सिर्फ़ु घोड़े डोड़ण वारा जेके आहिनि सवार या घोड़े जा मालिक आहिनि, पर माण्हुनि जो बि वॾो अंबु आहे, वॾी माण्हुनि जी रश आहे। छो जो एंटरटेन हर माण्हू खे खपे थी। सिंध सरकार पारां हिते जेकी एंटरटेन थींदी हुई सिंध हॉर्स एंड कैटल शो, उहो बंदि कयो आहे। उन खां पोइ जेको आहे हीअ पहिरियों चकर जेको आहे 2010 खां पोइ जेको आहे हिते जेको आहे मेलो न थियो आहे। सिंध हॉर्स कैटल शो जेको उन लेवल जो थींदो हुयो, जेको हाणे ई जेको डोड़ कराए विया आहिनि। डोड़ में माण्हू जेको पंजाब जे घोड़े शौक़ीन बि हिसो वरितो आहे, बलूचिस्तान जे बि वरितो आहे, सिंध जे बि वरितो आहे। हिते माण्हुनि जी वॾी तादाद आहे। असां हितां जे माण्हू को वञी पुछा कंदासीं, घोड़े सवारनि खां पुछा कंदासीं, घोड़े जे मालिकनि खां पुछा कंदासीं हुनजो शौक़ु कीअं आहे, हीअ जे मेले खे कीअं था ॾिसनि। इहे सुवाल खणी तुंहिंजे माण्हू खां पुछा कंदासीं छा चवणु आहे। ही साईं देसी घोड़ा आहिनि, 200-300 घोड़ा आयल आहे, ऐं रलई ऐं चौबाज़ चाल जा जेके घोड़ा आहिनि उहे हिते हलनि था। घोड़े जी पालना में साईं हिकिड़ो माना 3 घर हलंदा। हिकु घोड़ो साइंस खे बि ज़रूरु पघार ॾियणी पवंदी, उनजो बि घर हलंदो, इन घोड़े खे पालींदो, ऐं सवार खे बि घर हलाइणो पवंदो, उनखे बि ॾियणो पवंदुसि, ऐं घोड़ो पाण बि बज़ाते हिकिड़ो ॼणो घर हलाइणो आहे, एतिरो खाईंदो आहे। घोड़े जो नसल बि ऐं कमु कंदो आहे, घोड़े जो पंहिंजो बि, पर सवार जी बि महिनत ऐं मालिक जो खाराइणु जेको आहे उनजी पालण ऐं उनजी माना सेवा करणु, खाराइणु पीआरणु ताक़त वॾो उन में किरदारु अदा कंदी आहे। इंशाअल्लाह हर साल कंदासीं साईं। अॻ में बि उहो शौक़ु कंदो आयो, असां बि, मां बि शौक़ु कंदो आहियां, ऐं इहो मेलो कंदा ईंदासीं हर साल। अदहन में 27 क्लासिस हुया, ऐं उन में 125 खां
3 घोड़नि हिसो वरितो आहे ऐं उन खां पोइ इहे रेसिस थिया आहिनि। बाक़ी कुझु घोड़ा आया आहिनि जेके हिते घोड़ा माण्हू पालंदा आहिनि ऐं पंहिंजो खपाईंदा आहिनि। 400 खां 500 घोड़ा आहिनि जे काफ़ी घोड़ा माण्हू ग़रीब माण्हू पालंदा आहिनि ऐं पोइ कारोबार कंदा आहिनि। पर अॼुकल्ह अहिड़ो मेलो लॻे ई न पियो। 20 साल खां हिते जेकाबाद में अहिड़ो मेलो न लॻो आहे। पोइ असां सोचियोसीं उहो मेलो करायूं, उन में काफ़ी कारोबार बि थियो आहे ऐं मेलो बि अल्हम्दुलिल्लाह कामयाबु थी वियो आहे। तव्हां ख़बर आहे अॼुकल्ह जेके हालात आहिनि वठण जा आहिनि, कंहिंखे टाइम ई न आहे। पर हे जेके अहिड़ा जेके अगरि मेला तव्हां लॻाईंदो त हे पंहिंजो हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज वञे थो ऐं माण्हू बि अचनि था, तफ़रीह थिए थी, माण्हू ॾिसनि था, तमामु ख़ुशि थियनि था। हे पॉज़िटिव हिकिड़ो शइ आहे, करणु खपे। इहो गवर्नमेंट खे करणु खपे। हर साल सिंध हॉर्स एंड कैटल शो 127 साल खां लॻंदो, पर पोइ 20 सालनि खां बंदि आहे। उहो जॾहिं इवेंट थींदो हुयो त उनमें प्राइम मिनिस्टर ऐं प्रेसिडेंट ईंदा हुया इफ़्तिताह करणु ऐं काफ़ी जेके ग़रीब पंहिंजा माल पालंदा हुया उनमें ईंदा हुआ, कारोबार कंदा हुआ ऐं उन्हनि खे इलाइक़े में जेके माण्हू हुया उन्हनि खे वॾो फ़ाइदो थींदो हुयो। त पूरे पाकिस्तान खां माण्हू ईंदा हुआ ॾिसणु ऐं उहे शौक़ीन, उहे ख़रीदारी बि थींदी हुई। त उहो असां बि उनखे अपील कंदासीं गवर्नमेंट खे त हर साल सिंध हॉर्स एंड कैटल शो थियणु खपे। हिकिड़ो घोड़ो जेको आहे उहो तव्हां इहो सम्झो त हिकिड़ो जेको विचोलो ख़ानदान आहे एतिरो खाई वेंदो आहे। हिकु घोड़ो हूंदो आहे, 3 हुन सां माण्हू हूंदा आहिनि, हिकु सवार ऐं 2 हुनजा ख़िदमत करण वारा। माना हिकु घोड़े ते तव्हां 3 माण्हू तव्हांजा ज़रूरु हुजनि जेको घोड़ो रेस जो हुजे। बाक़ी बीहंदो आहे त उनखे कोई ज़रूरत न आहे। बाक़ी हिकु घोड़े ते 3 माण्हू मतिलबु नंढो हिकिड़ो 4 माण्हुनि जो जेको आहे 5 माण्हुनि जो ख़ानदान एतिरो ख़र्चो खाईंदो घोड़ो हिकिड़ो। असांखे उमेद भली करणु खपे। असां वरी बि अपील कंदासीं त महिरबानी करे कराइनि ऐं पंहिंजो बहितर आहे जो पंहिंजो अगरि उहो इंट्रस्ट वठंदा सिंध हॉर्स एंड कैटल शो जेकाबाद में थींदो त उहो बहितर थींदो, सभिनी खे ग़रीबनि खे फ़ाइदो थींदो जेके कारोबार कंदा हुते। हाणे ॾिसो घणा माण्हू हिते काफ़ी घोड़नि जा साज़ो सामान बि खणी आया आहिनि, उन्हनि जो लखा रुपया जो कारोबार थियो आहे। ऐं हिते जूस वारा आहिनि, को रेड़ी वारा, को छा आहे, ॾिसो हज़ारे माण्हू आहिनि, 8-10 हज़ार माण्हू आहिनि ऐं उहो हिते पंहिंजो बहितर आहे। त उहो बि अगरि इवेंट थींदो त उहो सरकारी सतह ते तमामु वॾो थी सघे थो। हीअ साईं हॉर्स एंड कैटल शो ब्रिटिश दौर खां थींदो हुयो हिते। हुन खां बाद 2008 खां बाद हॉर्स एंड कैटल शो ख़तमु थी वियो। असां कोशिशि कईसीं थिए हॉर्स एंड कैटल शो, पर उहो न थी सघियो। हाणे सरदार साहिब जी यादि में असां हिते मेलो रखायोसीं। पहिरियों 7 डिसंबर ते हो, पोइ 22 डिसंबर ते थियो, छाकाणि बारिशां थी हुयूं। हितां सिंध जा त घोड़ा आहिनि ई आहिनि, बलूचिस्तान जा बि आहिनि, पंजाब जा बि आहिनि। सरदार सभु बि आहिनि, सभु सरदारनि जी महिरबानी आया आहिनि। गवर्नमेंट वटि शायदि टाइम न आहे, तंहिंजे करे हिनमें टाइम खपे थो, तंहिंजे करे शायदि। तव्हां ॾिसो हिते तमामु हालात ख़राबु आहिनि। असांजे ज़िले जा या इर्द गिर्द जा जेके बि ज़िला नेबर डिस्ट्रिक्ट्स आहिनि हुनजा हालात ख़राबु आहिनि। अहिड़ा स्पोर्ट्स इवेंट थींदा त अवेयरनेस ईंदी इलाइक़नि में ऐं जेके चोरियूं ऐं खून रेज़िया उनमें कमी थींदी वाज़े। साईं तमामु वॾी कॉस्ट आहे। पीर साईं पगारे चओ घोड़ो या बादशाह रखी सघे थो या फ़क़ीर रखी सघे थो, त ख़र्चो हाणे मां छा ॿुधायां तव्हांखे, तमामु वॾो ख़र्चो आहे। हिन में ॿिन्हिनि जो अमल दख़ल आहे, घोड़े जो बि आहे ऐं सवार जो बि आहे। त सवार घोड़े खे कीअं हैंडल करे थो, हिन ॿिन्हिनि जो अमल दख़ल आहे हिक ॿिए सां। ही मेलो थियणु खपे, उनजी यादि में हिते मेलो थियणु खपे। लेकिन मां इहो रिक्वेस्ट कंदुसि त जेकाबाद में जेको जलसो लॻंदो उहो जलसो वरी लॻे ऐं उते माण्हुनि जी रोज़गार थींदो, निमाश लॻंदी, घोड़नि जा इस्तबल हुया, उते घोड़नि जी ब्रीडिंग थींदी। त महिरबानी करे जेके इहे हाणे उन्हनि ज़मीननि ते कब्ज़ा आहिनि, DCSP खे खपे त इहे कब्ज़ा हटाइनि, उन्हनि जो ई कमु आहे। इहे कब्ज़ा हटाए वरी सालाना उहो मेलो शुरू कनि। हाणे गवर्नमेंट माण्हुनि जे अॻियां जो कमदार थींदा त पोइ ईअं थींदो न। ॾिसो न गवर्नमेंट जो हिते को हथु आहे छा? हे त प्राइवेट माण्हू मोतबर माण्हू उन्हनि बंदोबस्तु कयो आहे। लेकिन जिते अॻे मीर साहिब जो पुटु आहे, जिते अॻे पंहिंजो रेस कोर्स हूंदो उहो रेस कोर्स हाणे आहे, उहे ज़मीनूं कब्ज़े में आहिनि। घोड़नि जा इस्तबल हुया उहे कब्ज़े में आहिनि, उते ब्रीडिंग थींदी, घोड़ा इंग्लैंड खां ईंदा। पोइ इहो वरी थियणु खपे।
सरदार साहिबु हिकु घोड़नि जो वॾो ॾाढो शौक़ीन माण्हू हुयो। उनजो शुरू कोड़ी रवायत हूंदी हुई त मेला थींदा हुया। मेलो त इंटरनेशनल लेवल ते आहे ऐं इनशाला आईंदा साल बि हमेशह ईअं थींदो रहंदो। बाक़ी कोशिशि कई आहे जो सरदार साहिब जो शौक़ खे बरक़रार रखूं। इन करे सभु जेका बि शौक़ीन गॾु थिया आहिनि सिंध जा, पंजाब जा, बलूचिस्तान जा, इनशाला आईंदे साल बि थींदो रहंदो मेलो इहो इनशाला। अदा इहो 27 क्लासिस आहिनि। पोइ सभु कुझु पहिरियों हूंदो आहे, हिन में चाल हूंदी आहे रले जी ऐं चौबाज़ी जी। उन्हनि जो जेकियूं पहिरियूं क्लासिस हूंदियूं आहिनि उहो 1st, 2nd ऐं 3rd रले जी, 1st, 2nd, 3rd चौबाज़ी जी। ईअं 27 क्लासिस मतिलबु जोड़ हलंदा, रेसिस थींदियूं। पोइ घोड़ा त तक़रीबन तव्हां सम्झी सघो था, कंहिं हिकु जोड़ में 2 घोड़ा आहिनि, कंहिं में 3 आहिनि, कंहिं में 4 आहिनि, काफ़ी घोड़ा आहिनि। घोड़ा अॼुकल्ह महांगाई जो दौरु आहे, घोड़नि जो शौक़ु ॾाढो महांगो थी वियो आहे। पंहिंजो घोड़े खे पालणु पंहिंजो ॾाढो ॾुखियो आहे अॼुकल्ह जे दौर में। छाजे करे जो मखण, माखी, ड्राई फ्रूट, घोड़े जी वॾी ख़िदमत हूंदी आहे। तव्हां ॾिसो नोट कयो हूंदो, अॻे काफ़ी घोड़ा हूंदा हुया, हाणे घोड़ा घटिजी विया आहिनि। जो घोड़े जो जेको शौक़ु आहे उहो ॾाढो महांगो आहे। बसि जंहिंखे रब ॾे पंहिंजो उहो घोड़ो पाले सघे थो, पर घोड़े जो शौक़ु ॾाढो महांगो आहे। कॾहिं तव्हां ईंदो तव्हांखे इनशाला पूरो असां ॿुधाईंदासीं वाह घोड़ो जी कीअं ख़िदमत थींदी आहे। टाइम लॻंदो आहे घोड़े खे तयारु करण में, 6 महीना बि लॻंदा आहिनि, साल बि लॻंदा आहिनि, जीअं रेस्ट जो पंहिंजो उहो थी सघे। जेतिरो घोड़े जो कमाल हूंदो आहे उनखां वधीक या उनखां घटि बि न, ओतिरो ई सवार जी पंहिंजो हूंदी आहे। जो सवार ॼाण वारो हूंदो आहे त उहो हमेशह उन घोड़े जी वाघ सां अहिड़े तरीक़े सां पंहिंजो उहो कंदो आहे जो घोड़े खे पंहिंजो उहो तव्हां ॾिसो था पाण, तव्हां मूवी भरी हूंदी, हिन में सवारनि जो वॾो किरदारु हूंदो आहे। जेको पुराणो सवार हुजे ऐं पंहिंजो तजुर्बेकार हुजे उहो हमेशह कामयाबु थींदो आहे इनशाला। हे जेको इवेंट आहे इहो हर साल दिसंबर में मुनक़द कयो वेंदो। असांजो इहो मशवरा छो सरदार साहिब जो शौक़ु इहो, असांजो इहो आबो अजदाद को शौक़ु आहे घोड़नि जो। उहो शौक़ीन बि आहिनि, यार दोस्त बि गॾु थियनि था, संगत बि गॾु थिए थी, जेका बाजी अवाम बि मायूस आहे उन्हनि खे बि हिकिड़ो एंटरटेन थी था वञनि। इनशाला हे हर साल मेलो थींदो रहंदो इनशाला। हे माशाल्लाह पहिरीं ड्रोड़ आहे जेका मीर साहब जन हिमत करे पंहिंजी हुन ते कराई आहे। हालांकि गवर्नमेंट जो कमु आहे, गवर्नमेंट खे करणु खपे आहे। त पोइ इन जे सिलसिले में मीर साहब वारनि माशाल्लाह बहितरीनु हिकिड़ो क़दम खयो आहे। हे इनशाला हेल्थ थियो आहे, अॻियां बि थींदो रहंदो। इहो बहितरीनु अमल आहे। इलाइक़े वासी अचनि था, घोड़नि जा शौक़ीन अचनि था, ॾिसनि था, हू दिलि ख़ुशि थिए थी। असां बि आयासीं, सभु संगत आई आहे, ॾाढो सुठो क़दम। सही ॻाल्हि ॿुधो न, पहिरियों हिते असां नंढा हुआ रेसिस जेका हॉर्स एंड कैटल शो थींदी रहंदी आहे ऐं वॾे पैमाने ते थिए पई, ईअं हल्की फुल्की न हुई। छो त पोइ सिक्योरिटी रीज़न ॿुधाइनि था या ॿियो कुझु ॿुधाइनि था। हालांकि सिबी में थिए थी, सिबी में थी सघे त जैकाबाद में छाजे करे नथी थिए, इहा थोरी कमी कोताहियूं आहिनि। सर एंटरटेन खां रहिजी थो वञे, उहो मुख़्तलिफ़ वरी ॿियनि कंहिं बुराइनि में वञे थो, कंहिं जुआ में वञे थो, कंहिं को अहिड़े नशनि में वञनि था। हे सुठो क़दम आहे मीर साहब जन जेको खयो आहे। ॿियों साल आहे वरी आफ्टर मां सम्झां थो 20 साल खां पोइ हे वरी शो थियनि था घोड़नि जा ऐं रेस थियनि था। इहो कोई चवनि था कोई अंग्रेज़ जे दौर खां इहो हॉर्स एंड कैटल शो हूंदो हुओ। बाक़ाइदा 15 ॾींहं मेलो हलंदो हुयो। पोइ सिबी खां वठी डेरा बुगटी इहो सॼो बेल्ट जा घोड़ा हिते ईंदा हुया, पोइ भॼाईंदा हुया, माण्हू रहंदा हुया। और इवन केॾा वॾा प्रोग्राम हूंदा, CM बाक़ाइदा ईंदो हुयो जो एॾो मशहूरु हूंदो हुयो त हॉर्स एंड कैटल शो में महिमान ख़ासि बि CM हूंदो हुयो। त हाणे हालत इहो आहे 2000 खां इहो शौक़ु जो ख़तमु थी वियो हिते। हाणे ॿियो साल आहे वरी थियो आहे। लास्ट ईयर शफ़क़त ख़ान करायो, हिन साल सरदार मंज़ूर ख़ान जे नाले ते कराइनि था। ऐं हे हिकिड़ो सुठो शौक़ु आहे, वॾो साफ़ु सुथिरो आहे। हिन में वॾी ॻाल्हि आहे बाबा, तव्हां ॾिसंदा आहियो त हिन में को जुआ न आहे ऐं हिन में अमीर माण्हू बि आहे ऐं ग़रीब माण्हू बि शौक़ु रखनि था। जो आम माण्हू वीचारा पाण मुश्किल सां खाईंदा हूंदा, पर पंहिंजे घोड़े खे त अहिड़ा शौक़ीन बि हिन ग्राउंड में मौजूदु आहिनि ऐं खटिया बि अथनि उन्हनि जे घोड़ो। त हे थींदा रहनि, सुठो हेल्दी इवेंट आहे ऐं सुठा मतिलबु सुठो मॉल आहे। इलाइक़े जा माण्हू आयल आहिनि ऐं हाणे तव्हां ॾिसो को रहीमयार ख़ान खां आयल आहे, बलूचिस्तान खां आयल आहिनि, सिबी खां आयल आहिनि, सॼे जैकाबाद जा घोड़ा जेका बि शौक़ीन त घटि आहिनि। निसार ख़ान थियो जैकाबाद में, शफ़क़त ख़ान आहे, सरदार मंज़ूर ख़ान खां पोइ हाणे सरदार चंगेज़ ख़ान संभालियो वेठो आहे। ऐं मां बि शौक़ु कयो आहे, पहिरियों चकर हिते वरी 2 घोड़ा वरितमि। इनशाला उमेदु आहे नेक्स्ट ईयर उहो मैदान में लहंदा। बसि दुआ कयो अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि ऐं नौजवान जे लाइ बि भलो। मां नौजवाननि खे बि चवंदुमि शौक़ु करनि, घोड़े जो करनि। हिन में को जुआ न आहे, कोई अहिड़ो सिस्टम न आहे, साफ़ु सुथिरो आहे ऐं शौक़ु करनि। सुठी ॻाल्हि आहे असांजे इलाइक़े जे लाइ
बहितरी थींदी वरी असांखे लॻे थो इहो हॉर्स एंड ऐं असां ख़ासि करे हितां जे नुमाइंदे मीर एजाज़ ख़ान जखराणी खे ऐं मुमताज़ ख़ान जखराणी खे चवंदासीं त महिरबानी करे ख़सूसी को अहिड़ो प्रोग्राम कराइनि ऐं गवर्नमेंट जे मातहत अहिड़ो को प्रोग्राम थी वञे नेक्स्ट ईयर इंशाअल्लाह ज़िंदगी रही त पोइ इन खे अञा वधीक ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको गवर्नमेंट जो तावन हूंदो उहे सुठे ऐं वॾे मथे लेवल ते थींदो त अहिड़ो को असांजे लाइ प्रोग्राम थियनि त बहितर आहे हॉर्स एंड कैटल शो जेको हलंदड़ हुयो जेको मशहूरु हुयो जेकाबाद जो त अहिड़ो थिए त बहितर आहे वरी भाई तव्हां ॾिसो न हाणे तव्हांखे मां ॿुधायां थो जेको कई सदियुनि खां इहो शौक़ु हले थो इहो राउंड जेको तव्हां ॾिसो था राउंड इहो बि उन दौर जो इहो ठहियल आहिनि रूल्स त बाबा हिन रूल जे मुताबिक़ हे चाल हूंदो अहिड़े हिसाब सां अंग्रेज़ जे दौर खां इहो चालू ठहियल आहिनि बाबा हिन अगरि चाल भरी पियो चाहे फर्स्ट पोजीशन आहे उनखे कैंसिल करे छॾंदा त असां चऊं था त बाबा अहिड़ा ॿियनि इवेंट उहे त थियनि ई नथा अगरि थियनि था त पोइ बि अहिड़े सुठे शौक़ आहिनि अलाए छाजे करे निगलेक्ट करे वेठो आहिनि शायदि उन्हनि जे लाइ मुश्किल थिए थो पर अहिड़ी ॻाल्हि न आहे माण्हू पाण ईंदा आहिनि हिते ॾिसो इहो अॼु तव्हां मेलो ॾिसो था पर इहा माण्हू हिकु हफ़्ते खां हिते रहिया पिया आहिनि ऐं प्रैक्टिस करनि था को किथे रहियो पियो आहे वीचारनि खे न सहूलियत आहे न कुझु बि न अन बि पाण सां गॾु वटि खणी ईंदा आहिनि पोइ उन्हनि खे घोड़नि खे ॾियनि था को सहूलियत न आहिनि वीचारो लास्ट टाइम आया हे प्रोग्राम कैंसिल थियो बरसातनि में वीचारा ख़्वार थिया परे परे खां आया डेरा गाज़ी ख़ान काला का त माण्हू परेशानी में वापसि थी विया असां चाहींदासीं गवर्नमेंट वारनि खे अहिड़ो हिननि खे इंशाअल्लाह अहिड़े शौक़ खे जेको गुम थियल आहे असांजे अंदरूने हिते सिंध में ऐं वॾो शौक़ु हूंदो हुयो ऐं यकीन कयो ख़ासि करे मां एजाज़ ख़ान खे चवंदुमि तव्हां बल्कि तव्हां ख़सूसी कयो छो जो तव्हांजो असांजे आहे त घोड़ा सवारूं बेसिकली हाणे बि तव्हां हिते ॾिसंदो 70% जेका घोड़ा भॼनि था उहे जखराणीअनि जा आहिनि त असां चवंदासीं महिरबानी करे असांजो नसल दर नसल इहो शौक़ु आहे घोड़नि जो ऐं जखराणी जे लाइ लिखियो वियो आहे त हॉर्समैननि त महिरबानी करे हिन खे कोशिशि करनि त इहो शइ वरी गवर्नमेंट जे तावन सां थिए त बहितर आहे सिर्फ़ु जेकाबाद डिस्ट्रिक्ट जा न सिंध पंजाब बलूचिस्तान जा परे परे जा माण्हू डेरा गाज़ी ख़ान ताईं हेॾो मीरपुर ख़ासि बलोचिस्तान से बि ताईं माण्हू हिते गोए जो शौक़ु लाइ आया आहिनि ऐं पंहिंजा घोड़ा खणी हिते आया आहिनि हिकु सुठो शौक़ु आहे इन शौक़ सां असांजे इलाइक़े में अमन बि थींदो माण्हू शौक़ु जे हिसाब सां ऐं हिकु सुठी शौक़ु आहे ऐं असांजी सकाफ़त बि आहे ऐं असां गवर्नमेंट खे असां रिक्वेस्ट कंदासीं की जेको असां वटि अॻे हॉर्स एंड कैटल शो थींदो रहियो अंग्रेज़ दौर खां 150 साल खां हाणे पोइ 15-20 सालनि खां इहो शौक़ु सफ़ा बंदि थी वियो आहे त उनखे ॿीहर शुरू कयो वञे ऐं हिते इलाइक़े जे माण्हू ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे फंड ॾियनि जीअं इहे शौक़ु हर साल ईअं थींदो रहे ॾिसो न हिते शौक़ु आहे ग़रीब माण्हू बि घोड़ा झलनि था पंहिंजे वापार लाइ नंढा वछेरा वठी ईंदा आहिनि 1.5-2 लख में पोइ उनखे पालींदा आहिनि उनखे खुराक ॾींदा आहिनि ठाहींदा आहिनि ऐं पोइ ॿाहिरियां शौक़ीन ईंदा आहिनि उनखे वठी वेंदा आहिनि ऐं महांगनि पैसनि में 5-10-15-20 लख मतिलबु ग़रीबनि जे करे गुज़ारो बि आहे ऐं शौक़ु बि आहे गुज़ारो बि आहे ऐं तंहिंजे करे इलाइक़े जा माण्हू ख़ुशहाल बि रहंदा जीअं ढोर ढगी माल में जे वापारु कंदा आहिनि माण्हू झलंदा आहिनि ॻोठनि में ईअं असांजे इलाइक़े जा माण्हू घोड़ा बि घोड़ियूं बि झलंदा आहिनि नंढा पाले हुनखे वॾो करे ऐं मेलनि में अची विकिणंदा बि आहिनि हिकु वापारु बि थींदो आहे इन शौक़ जो इहो त ॾिसो न कानून आहे अगरि गाॾी केतिरी भली न हुजे जो ड्राइवर भलो न हूंदो वञी किथे टकराए छॾंदो ईअं हिसाब सां घोड़ो भलो हूंदो त अगरि सुवारु भलो न हूंदो त उहो घोड़ो उहो कमु न कंदो ऐं घोड़े खे वधि में वधि जे घोड़े खे सुठो करण में सुवार जो वॾो हथु हूंदो आहे सुवारु भलो हूंदो त घोड़ो बि भलो घुमंदो कसो घोड़ो बि भले सुवार सां भलो घुमी वेंदा आहिनि साईं इहो तमामु वॾो ख़र्चु आहे सॼो ऊन्हारो सां घोड़नि खे खीर पीआरींदा आहियूं ऐं सियारे में जव अन्न ॾींदा आहियूं जव ॾींदा आहियूं ऐं वरी सियारे जो जेको मौसम ईंदो आहे ऐं पोइ उन में घोड़नि खे पिस्ता बादाम मुरबा हलवा ऐं गिहु मतिलबु घणो ख़र्चु आहे घोड़े ते मतिलबु औसतन मतिलबु सॼो साल में हिकिड़ो घोड़ो मां सम्झो 50 खां लख रुपियो हिकिड़े घोड़े ते साल जो ख़र्चु थी थो वञे सभ खां पहिरियों दादा हे प्राइवेट तरीक़े सां जेको साईं जी महिरबानी आहे सरदार मीर मंज़ूर ख़ान पहवर मरहूम जी यादि में हिकिड़ो मेलो मुनक़िद कयो अथनि पोएं साल बि थियो अल्हम्दुलिल्लाह शुकुर था कयूं इन में बि भलाई थी वई त अॼु वेठा आहियूं इन शौक़ में
इन खे उजागर करण जे लाइ, इन खे अॻिते वधाइण जे लाइ असां तव्हां अगरि कोशिशि कंदा रहंदासीं, इनशाला गवर्नमेंट बि नेठि ॾिसंदी इन कम खे, पोइ नेठि ॾिसंदी इनशाला नेठि कंहिं न कंहिं ॾींहं ते हॉर्स एंड कैरियल शो पुराणो 150-200 साल खां हलंदड़ो उहो वरी इनशाला स्टार्ट थी वेंदो, जंहिंमें असां तव्हांखे जेके हिते लोकल माण्हू उन्हनि खे फ़ाइदो बि आहे ऐं नालो बि उजागर थींदो। अहिड़े नंढड़े ज़िले में एतिरे जैकबाद हिकिड़ो अंग्रेज़ जे नाले ते हूअं ई ठहियलु आहे, पर पूरी पाकिस्तान में नालो रोशन थींदो। ऐं असांजा ख़ुदि बिल्कुलु बाक़ाइदा घोड़नि जो शौक़ु अलहमदिल्ला रहियो आहे, ख़ानदानी शौक़ु आहे असांखे बि, साईं जन खे बि, मीर साहिबु ज़ेब ख़ान पावर खे बि, सभिनी खे आहे अलहमदिल्ला। ॿिया बि शौक़ीन काफ़ी गॾु थिया आहिनि, पर हाणे इन शइ जो फुक़दान आहे, घटिताई आहे, त गवर्नमेंट तावन करे त इन खां अञा ज़्यादा शौक़ु में बहितरी ईंदी आहे। इहो सुवालु न पुछो त बहितर आहे, पर तमामु वॾी महिनत आहे, तमामु वॾो हिकिड़ो रोलाकड़ो आहे। तव्हांखे बाक़ाइदा हिकिड़ो माण्हू उनजे हवाले करणा पवंदा, ख़ुदि मालिक बि वेहे थो मथां, ऐं तमामु उनजो खाद खुराक जो ख़्यालु रखियो वेंदो आहे, उन्हनि जो देखभाल, उन जा पेर, उनजो खुर सुरम, उन्हनि जा वरी जेके ठाहिण वारा पेर ठाहिण वारा उहे बि घटि थी विया आहिनि काफ़ी, उहे बि हितां जा माण्हू पहिरियां हुया काफ़ी, और टांगा हलंदा, तव्हांखे यादि हूंदो नंढे हूंदे ॾिठा हूंदव, हाणे टांगा बि नथा घुमाइनि, रिक्शा चिक चिवड़ी हथु करे विया आहिनि घणो कमु। इहो माना ईअं सम्झो त हिकिड़ो उजागर कंदो थो अचे माण्हू, नंढिड़ो शौक़ु आहे हिकिड़ो हिते इन्हनि ज़िलनि में, 2-3 शौक़ीन उहे गॾिजी करे कमु कंदा। मुंहिंजो अधो आमिर निसार ख़ान कोसो उहो बि करे थो अलहमदिल्ला। असांजो अमनदारनि खां शौक़ु आहे वॾो, तमामु भलो हिकिड़ो रिवायती शौक़ु आहे, ऐं इनखे वधाइणु खपे अॻिते जा। असां इहो चवंदासीं गवर्नमेंट खे। ये असां सिंध जो पुराणो शौक़ु आहे, जेको सिर्फ़ु सिंध में न आहे पर पूरे पाकिस्तान में आहे। हे हिकु असांजी सकाफ़त आहे, हिन में जेतिरो थी सघे त असां इनखे अॻु भराई करे अञा अॻियां आणियूं। हितां जो असांजे मीर साहिबु असांजो साईं हो वॾो, उन जी यादि में थियो, असांखे वधीक में वधीक ख़ुशी थी आहे। इनशाला इहो शौक़ु अॻियां ई हलाइबो रहे, बसि के इश्क जो को मुल्ह ई कोन्हे। घोड़े जे पालण में वॾो महांगो शौक़ु आहे, तमामु महांगो शौक़ु। अलाह जंहिंखे तोहफ़ी कॾे त उहो करे सघो। ज़रिए घटि हिकु जहिड़ी हूंदी आहे, जेतिरी सुवार जी हूंदी आहे तेतिरी घोड़े जी। घोड़े में बि नसुल बुनियाद हूंदो, सुवार जी महिनत हूंदी तॾहिं घोड़ो गोबर थींदो, जेकॾहिं महिनत न हूंदी त गोबर न थींदो। बसि इहे अल्फाज़ असां चई नथा सघूं, बसि अलाह उन्हनि खे बि ॾींदो हिमत त इन जी मदद कंदा, ग्राउंड ठाराहींदा, शौक़ खे वधवाईंदा। ॿिए मुल्कनि में तव्हां पाण ॾिसो था टीवियुनि ते हर शइ थिए थी, असां वटि कुझु बि न आहे। अलाह कंदो उनखे तमामु घणो धकु लॻे थो। छा आहे त सॼो ख़र्चु शौक़ु करण वारे ते पवे थो न, हूअं जे करे कुझु गवर्नमेंटुनि जो हिसो भार खणे त कुझु हो बि कंदो, अञा शौक़ में इज़ाफ़ो थींदो। के सभु शौक़ीन बादशाह बि न आहिनि, ग़रीब बि आहिनि, चङा ॾाढा माण्हू आहिनि। जेकॾहिं उन में गवर्नमेंट हिसो वठंदी त शौक़ीन ग़रीबनि जो बि सहारो थींदो। सही मीर साहब एक बहुत ही लेजेंडरी शख्सियत थे, और उनके शौक़ के बायस जो है हमें भी शौक़ हुआ। सरदार अज़हर ख़ान लगारी साहब और मीर मंजूर खान पवर साहब, ये हमारे उस्ताद का दर्जा रखते हैं। तो हम तो इनसे अभी सरदार साहब से हम सीखते हैं, पहले हम मीर साहब से सीखते थे। तो हिकिड़ो मोटो आहे मीर साहब दा कि हिम्मत मर्दा मदद खुदा। तो ये जो शौक़ था उनका मोटो, इसी बेसिस पे उन्होंने अपना शौक़ किया है। इसमें स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट जो था वो मीर साहब में भरपूर था, हार जीत को अहमियत नहीं देते थे। तो ये रूरल इकॉनमी के लिए भी बेहतर है कि जो यहाँ के सवार हैं उनकी बेहतरी है, इसमें डॉक्टर्स की बेहतरी है, घोड़ों की नस्लें जो हैं वो महफूज रहती हैं। तो हम दुआ गो हैं कि आगे भी जो हमारे भाई साहबान हैं, चंगेज़ ख़ान हैं, तैमूर ख़ान हैं, ज़ेब ख़ान हैं, सुलेमान ख़ान हैं, हम सब के लिए दुआ गो हैं। उन्होंने ये मेला करवाया है और मीर साहब की याद में, तो ये बड़ी खुशी हुई हमें आके, और हम दुआ करते हैं कि अल्लाह ताला इनको और भी हिम्मत दे और ताकत दे कि ऐसे मेले आगे भी करवाएं। ऐसे ही ये देखें, गवर्नमेंट भी अपना हिस्सा डालती है और फिर ये है कि शौकीन भी अपना हिस्सा डालें, तो ताली तो दोनों हाथ से बजेगी ना सही। सो दोनों तरफ से इंटरेस्ट होना चाहिए। सो शौकीन भी इंटरेस्ट कर रहे हैं, गवर्नमेंट भी ताउन करे, ताकि ये गवर्नमेंट लेवल पे हो तो तमाम बेहतर है। असां कंदकोट खां आहियूं। हीउ शौक़ु असांजे अबा अजदाद खां हिस्ट्री में जॾहिं मालूम थींदो आहे त हीअ असांजो
हिस्ट्री में जेको शौक़ु रखियो वञे थो जी ज़मीनदारी असांजी नसल बा नसल पुश्त बा पुश्त हले थी त हीअ बि असांखे ॼण हिकिड़ी का शइ विरासत में मिली आहे। गवर्नमेंट जे अदम तवजह जे करे बदमनी जे वर्ज मसइलनि जे करे ॿियूं खोड़ हिन में जेके आहिनि नेगेटिव पॉइंट आहिनि हीअ काफ़ी घटिजी चुको आहे। तंहिं हूंदे बि हितां जा असांजा लोकल सरदार ग़रीब अमीर सॼा गॾिजी करे पंहिंजे तहत हिकिड़ो हीअ फंक्शन जेको आहे उहो कंदा आहिनि। त लिहाज़ा हिन में डेरा बुगटी खां सेवी खां डेरा गाज़ी खान पूरे मुल्क खां माण्हू अचनि था जेको पंहिंजे तरीक़े सां ई करनि था। साईं अॼु खां काफ़ी टाइम पहिरियों 10 खां 15 साल मुंहिंजो वाले साहब शौक़ु कंदा आहिनि, उहे माशा अल्लाह हाणे पुराणो थिया आहिनि। उन खां बाद में मुंहिंजो चाचो आहे, ऐं पाण फ़ौजी आहियां, फ़ौज खां रिटायर थी पोइ मूंखे 4 5 साल आहे जेको आउं घोड़नि सां गॾु आहियां। बसि सुवारनि जो कमाल हूंदो आहे साईं, जेका उस्ताद हज़रात आहिनि उन्हनि जो कमाल आहे। घोड़नि खे ठाहे तीअं रफ़्तार सां पंहिंजे अंदाज़ सां सुहिणे नमूने सां, इहो सॼो सुवार जो कमाल आहे साईं। घोड़ो साईं अन्न खाईंदो आहे जव, जी साईं, उन उमिरि जे हिसाब सां। नंढो घोड़ो हूंदो आहे उनखे उन जे हिसाब सां ॾिबो आहे, वॾो घोड़ो आहे उनखे उन हिसाब सां ॾिबो आहे साईं। साईं पहिरियों हिन जो अन्न जेको आहे न घोड़े जो मग़ज़ आहे, उन खां बाद में जेको आहे न इनखे सचो गिहु खाराईंदा आहियूं साईं। बादाम आहे, पिस्तो आहे साईं, इहे सभु खुराक आहिनि, मुख़्तलिफ़ ताक़त वग़ैरह आहिनि। उन खां बाद में गाह में ज़ुरत आहे, जूअर आहे साईं, उन्हनि खे उन जो कुतर करे उहो खाराईंदा आहियूं साईं। साईं तक़रीबन आल पाकिस्तान में जिथे मेलो हूंदो उते वेंदा आहियूं। हा साईं, हा, चौक चढ़ थियो, घोटकी थियो, मियाँ वाली कुरैशी थियो साईं, रोजान थियो साईं, जिथे जिथे मेला हूंदा आहिनि उते साईं असां वेंदा आहियूं। बसि साईं जनून जॻंदो आहे न, ॾाढो ख़ुशी थींदो आहे साईं। साईं पोइ महिनत कंदा आहियूं, हाराए थींदो आहे न, पोइ उस्ताद जीअं महिनत कंदो आहे, असां पोइ महिनत कंदा आहियूं। अगरि असांजी दायरे में फ़र्क़ु आहे त उहो असां ठीकु कंदा आहियूं। वरी उस्ताद जी महिनत आहे त उस्ताद पंहिंजो ग़लती दुरुस्त कंदो, उनखे ठाहींदो। हे साईं मुंहिंजो पंहिंजो घोड़ो आहे, फ़ौजी अली नवाज़ खोसे जो आहे। हा साईं, हा हा, हिन जो नालो शाहीन आहे साईं। सभिनि भाइरनि गॾिजी करे प्रोग्राम खे जेको आहे त सुठे नमूने सां चयूं त अब्बा जी यादि में असां हिकिड़ो प्रोग्राम करूं जेको हर साल इंशाल्लाह कंदा रहंदासीं। ॾाढो मज़ो अचे थो, वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई आहे हिन मेले में, तमामु बहितरीनु आहे, सुठो इंतज़ामु आहे। बिल्कुलु परे हूंदा न था, हे उहा शइ आहे जंहिंमें हिते न का जुआ आहे न का ॻाल्हि आहे। पंहिंजे शौक़ु जे हिसाब सां हे मेलो थिए थो। शौक़ी माण्हू हिते अचनि था, को बि जुआ न आहे, माण्हू बची सघनि था जुआ खां, मनशियात खां। बाक़ी जेको गवर्नमेंट जे हिसाब सां सिंध हार्स एंड कैटल शो थींदो उहो त गवर्नमेंट बंदि करे छॾियो आहे, चवनि था बदवानी आहे, हालात ख़राबु हिन जे हिसाब सां। हे पंहिंजे ज़िम्मेवारी पाण मेलो करायो आहे। तव्हां ॾिसो, तव्हां बि ॾिसो था हिते माण्हुनि जो बीहणु ॻाल्हाइणु हलणु, मेले खे मज़ो वठणु, तव्हां पाण ॾिसो था। को बि हिते असांजे गवर्नमेंट जो को बि तावन न आहे। बिल्कुलु थियणु खपनि। अॻे कंहिं दौर में थींदा हुया, जॾहिं सरदार साहिबु हाल आया त हूंदो हुयो त खोड़ अहिड़ा मेला थींदा हुया गवर्नमेंट जे तावन सां, लेकिन हाणे उहा गवर्नमेंट उन मेला करणु उहो बंदि करे छॾिया आहिनि। इन जे करे हे पंहिंजी मदद पाण मेलो करायो अथऊं। सरदार चंगेज़ ख़ान पंवर, मीर ज़ैब ख़ान पंवर, मीर तैमूर ख़ान पंवर ऐं पंहिंजो सरदार सलेमान ख़ान पंवर, उन्हनि पंहिंजी कोशिशूं वठी करे सरदार साहिब जी यादि में मेलो करायो अथऊं। ॾाढो माण्हू सुठो ॾाढो महसूसु करनि था, ख़ुशि थियनि था, भरपूर मोट ॾींदा अथऊं। चऊं अहिड़ा मेला थींदा रहनि। सरदार साहिब वारनि खे वॾो एप्रिशिएट कयूं अथऊं त महिरबानी करे हर साल अहिड़ो मेलो थींदो रहे। गो ॾिसूं था, घोड़ी जो गो रेस। हा, कीअं महसूसु थिए थो? कीअं मां असां ॾिसूं था, को रलाई आहिनि, को चौबाज़ी आहिनि, सवाद ॾिसूं था। गो आहे घोड़नि जो, सरदारनि जो सॾा। हा, सुठो महसूसु थिए थो? बिल्कुलु सुठो महसूसु थिए थो। हा। तव्हां किथां आया हो? कश्मीर खां। कश्मीर खां आया? हा। कहिड़ो पाण साईं? जखराणी। जखराणी आयो? जी हा। भला हीअ जेके मेला थियनि था, तव्हां चवंदा त ॿिनि शहरनि में बि थियनि अहिड़ा? हा, थींदा पिया आहिनि। अज़हर ख़ान लेगारे जो, मीर रियाज़ ख़ान सरदार जो, ऐं हिते जकमाबाद में सरदारनि जा मेलो आहिनि। असां मेलो ॾिसणु अचूं था। सॼा शौक़ीन खफ़्ती घोड़ी वारा सभु अचनि था। छॾो अचे, असां सभु खे चवंदा आहियूं बाबा असांजो गोवा मुस्लमान की घोड़ी आहिनि नबी जा, उहा असांखे उमती खे मिलिया। इन्हनि जो शौक़ु खफ़्त हिलाल जो खफ़्त आहे। माण्हू को अचनि था, को नथा बि अचनि, पर उन्हनि खे अलाह सम्झाए। बसि गोए ते आया आहियूं। हा, जलसे ते महसूसु त सुठी आहे। हा हा, मज़ो अचे थो। हा हा, सुकून। काथो काथो माण्हू आया आहिनि? अने काथो बलोचिस्तान, पंजाब, अने काथो काथो जा माण्हू परे परे जा आया आहिनि। हर को शौक़ीन आहे, शौक़ जे करे हर को अचे थो। सम्झो था अहिड़ा मेला थींदा, मेला मचंदा, माण्हू मचंदा त मोहबत मचंदी न। जो मेला न थींदा त मोहबत कारो मचंदी। इहो ई हिसाबु किताबु आहे न। हा। किथां आया हो तव्हां साईं? मां त ॻोठ जो आहियां। हा हा। अच्छा, भला ही तव्हां सम्झो था अहिड़ा मेला थींदा त माण्हू जेके
बुरियातनि में पिलनि उन खां बची वेंदा। बची वेंदा बाबा, बुराइनि खां बची वेंदा न। मेले में त हर माण्हू ईंदो न, उनखे महसूसु थींदो त बाबा हे मेलो आहे, वञूं सवा घड़ी हुते टाइम पास कयूं, इहो ई चकर आहे न। घणा रोड थी चुका आहिनि? हे घणा थी चुका आहिनि, हा हा, माना ईअं सम्झ 10 कजे लॻभॻि थी चुका आहिनि। भला जेका बात करो ॿिए काथे काथे पंहिंजो शौक़ु पूरो करणु वेंदासीं, पंजाब थींदो आहे, बलोचिस्तान थींदो आहे, माना हुते इहो शौक़ु। हा हा। कहिड़े शहर को? रोजान जमाली। जी हा। अॼु ताईं मेलो लॻो आहे, कीअं महसूसु थियो? मेला साईं हर साल करूं था। जी हा, सरदार करनि था, मीर जंगेज़ खान, मंज़ूर खान पावर जो पुट, हर साल शौक़ु करनि था घोड़े जो। अल्लाह जो महिरबानी, असां जो घोड़े जो वॾो इश्क आहे साईं। जी अब असां पट बीट रखूं। हा हिते मेले आहे घोड़नि जो, मीर जंगेज़ खान जी शौक़ु, असां आयासीं थेलाऊं। हा मेलो ॾिसणु आया? मेलो ॾिसणु सवादु। कीअं महसूसु थिए थो? जी महसूसु ईअं थिए थो, भलो घुमियो, सुरीलो, अमन सां सभिनि सवादु ॾिठो, ख़ुशख़बरी थियो। तव्हां चाचा साईं सम्झो था त अहिड़ा ई मेला थींदा मचंदा इंसान में मोहबतूं वधंदियूं? हा मोहबत वधंदो, माण्हू माण्हू सां गॾिजी वेंदो, ॻाल्हाईंदो, मज़ा कंदो। ओपरा माण्हू ओड़े जा परियां जा ईंदा आहिनि, ख़ुशी थींदो ज़रूरी। भला तव्हां सम्झो था त ही मेला मचनि था, अहिड़ा मेला थियनि था, असां जेके बुरियातनि में माण्हू आहिनि, नशे जी आदत ते वञनि था, उहे बची वेंदा? हा छो न बची वेंदा। असां साईं तव्हांजो कचहरी घोड़नि जो शौक़ु। जी साईं, जी 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 साईं, जी 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 गंज अलहमदिल्ला, शुक्र आहे, सुठो महसूसु थियो। कंदाकोट खां साईं, जी साईं जी, निंदवाणी साईं, निंदवाणी, जी साईं जी। कीअं महसूसु थिए थो कंदाकोट? अलहमदिल्ला साईं, शौक़ु खां आया आहियूं, शौक़ु महसूसु थिए थो। असां पाण शौक़ीन आहियूं, असांजा आहिनि घोड़ा घोड़ियूं आहिनि, असांजा गोबर पंहिंजा आहिनि साईं। माना हिते उनखे ॾिसणु आया हो घोड़ी त कीअं भॼी? हा साईं, अलहमदिल्ला अलहमदिल्ला, शौक़ु आहे, सरदारी शौक़ु आहे, मोतबर शौक़ु आहे। सम्झो था अहिड़ा मेला थींदा त माण्हुनि में मोहबतूं वधंदियूं, इनशाला इनशाला वधियूं, इनशाला वधियूं साईं, ख़तमु थींदियूं, अल्लाह जे हुकुम सां ख़तमु थींदियूं। भला हे जो मेला थियनि था, इन मेले थियण खां पोइ माण्हू बुरियातनि खां बची वेंदा? इनशाला बची वेंदा, अल्लाह जे हुकुम सां बची वेंदा। अल्लाह सभिनि माण्हुनि खे हिदायत कंदो, इनशाला बची वेंदा साईं। मां से कंदकोट खां। जी जी। कीअं महसूसु थिए थो? अल्हम्दुलिल्लाह से VIP नमूने सां। जी जी जी, ॾाढो मज़ो थो अचे साईं। कहिड़े टाइम पुॻा हिते? असां से सुबुह 8 बजे पहुतासीं। जी जी। 8 बजे घोड़ी ते बीठा? जी साईं, जी जी, ॾाढे मज़े अचे थो साईं। जी जी तमामु, बिल्कुलु साईं, बिल्कुलु। आसार अहिड़ा आहिनि जो माण्हुनि में मोहबत वधंदी। हे मोहबत आहिनि साईं, सॼा बीठा आहिनि, पाण में भाव थी करे हर को मज़ो थो ॾिसे। अल्लाह साईं अहिड़नि मेलनि खे वधाए। उमेद त आहे साईं अल्लाह जे दरों, इनशाला बची वेंदा। असां ख़ासि करे सिंध जे माण्हुनि खे इहा पैगाम ॾींदासीं त मोहबतूं कयो, नफ़रतुनि खां बचो। हे जेके साईं सिंध में हालात आहिनि न, इन्हनि खां ॾाढो माना ग़रीब माण्हू परेशान आहे। इन जे करे असां इहो ई पैगाम ॾींदासीं त पाण में मोहबत, ऐं जेको शाह लतीफ़ साईं चयो आहे उन ते अमल, अहिड़े नमूने सां असांजा पैगम्बर सगुरा फरमाए विया आहिनि, उन्हनि ते अमल करण सां ई मोहबतूं वधतियूं साईं। मेलो भलो आहे, ज़बरदस्त मेलो आहे, घोड़नि जा मुक़ाबिला थियनि था, शौक़ीन अचनि शौक़ु ॾिसनि था, सख़्तु मुक़ाबिलो आहे घोड़नि जो। काथूं कंदकोट जा आहिनि, कश्मीर जा आहिनि, डेरा खान जा, जाॾो कारो जा आहिनि, बलूचिस्तान जा आहिनि, सिंध जा आहिनि, कारो जा बि आहिनि। सारा हिते मेलो आहे, मलाखड़ो आहे भलो, ज़बरदस्त मेलो आहे, महसूसु थिए थो? सफ़ा सुठो आहे, मज़ेदार मेलो आहे। असां बि ॾिसूं था, मोरनि जा मेला आहिनि, मंज़ूर खान मरहूम जो, उन जो पोखो आहे, इहो हले थो। असां बि इहो शौक़ु ॾिसूं था। न हर साल थींदो आहे, हर साल थींदो आहे। मीर साहिब जो हूंदे सूंदे बि थिए पियो, हाणे वफ़ात करे वियो उनजे। काथो कश्मीर, कंदकोट, पंजाब जा माण्हू, काफ़ी जाइनि जा, आल पाकिस्तान पूरो। सिंध जो हिकु अज़ीम ऐं क्लासिकल अमन जो सफ़ीर, तारीख़ सां शख़्सियत मरहूम चीफ सरदार मंज़ूर खान पंवर, जंहिंजी यादि में अॼु उन्हनि जे जानशीननि संदन फर्ज़न ex-MPA सरदार दादा मीर औरंगज़ेब खान पंवर ऐं संदसि फर्ज़ंदनि अॼु जेको प्रोग्राम कयो आहे, हिकिड़ी सिंध जी रवायत ऐं सकाफ़त आहे। जेकबाबाद में हमेशह सरदार मंज़ूर खान जे दौर खां वठी असां वटि जेका हार्स एंड कैपिटल शो लॻंदो हुयो, पूरे पाकिस्तान खां घोड़नि जा शौक़ीन ऐं उते जेका आहिनि त माण्हू जेके आहिनि कारोबार कंदा हुया। अॼु 20 सालनि खां पोइ सरदार मंज़ूर खान जी यादि में सिंध जो जेको सकाफ़त आहे उनखे उजागर कयो आहे। सिंध जी सकाफ़त असांखे इहे शयूं बि सेखारे थी त हीअ शयूं
कई हिते मुल्क तव्हां ॾिसंदा हूंदो चइनी सूबनि खां माण्हू आहिनि मेल मुलाक़ातूं मुहबतूं इज़तूं एतिरामूं इहे हिक ॿिए जूं क़ाइमु दाइमु रहंदियूं ऐं इन में हिकिड़े अमन जो सुठो पैगाम वेंदो। हज़ारनि जी तादाद में हिते माण्हू आया आहिनि ऐं हिते माण्हुनि जो इलाही कारोबार थिए थो। हिते रेड़ी वारा जूस वारा मुख़्तलिफ़ शयूं हिते जेके आहिनि उहो वापारु कनि था। ग़रीब माण्हुनि खे वॾो फ़ाइदो पए थो ऐं हिकिड़े सिंध जी सकाफ़त जे ॾिसण सां हिकिड़ी दिली सुकून हासिलु थिए थो। नाज़रीन, तव्हां सॼी सूरत हाल को तव्हांखे आगाही ॾिनीसीं ऐं उते ही दिलचस्प मुक़ाबलनि वारी सूरत हाल तव्हांखे ॾेखारीसीं ऐं उते तमामु घणो तादाद माण्हुनि जो मौजूदु हो। उते माण्हुनि जी तमामु घणी दिलचस्पी नज़र आई। हिन गोए वारी सूरत हाल खां उन्हनि लुत्फ़ अंदोज़ थिया ऐं हीउ हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो इवेंट हो जंहिंखे हिननि माण्हुनि इलाइक़े वासियुनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल महिमाननि ॾाढे शौक़ सां उनखे इंजॉय कयो ऐं हीअ दिलचस्प जेका सूरत हाल हुई उन मां हितां जे तर जे माण्हुनि बि ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थिया ऐं उहे बि हिन खे ॾाढो साराहियो त अहिड़े क़िस्म जा इवेंट थियणु हिकिड़ो ज़बरदस्त हो। पंहिंजे माण्हुनि खे एंटरटेनमेंट जो मौक़ो मिलणु हुजे थो ऐं अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं मुक़ाबला थियनि था त उनखे ख़ुशि आईंदी ॻाल्हि चइबी, उहो सुठो सवणु चइबो, माण्हू तमामु घणो उन मां लुत्फ़ अंदोज़ थिया। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।